सालगिरह जी मुबारक साईं खुश नसीब है मड़ पहुंचाए मलिक रंडी दोस्तन खे दोस्त वडा के वधिक ना वधिक दोस्त सिंजे मज़ाहिमती किरदार शायर ऐं अदीब कहाणीकार डॉक्टर आबिद मज़र जी 68 सालगिरह सिंधी अदबी संगत मलिर शाख तरफ़ां रज़ाकाबाद में मल्हाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। जॾहिं त आजियाणो हमज़ा पवण ॾिनो। इन मौक़े ते मुक़र्रिरीन ख़िताब कंदे चयो त डॉक्टर आबिद मज़र पंहिंजनि लिखणनि ज़रिए माण्हुनि में शऊर पैदा कयो आहे। साईं जी सुञाणप संदसि लिखणनि ऐं माण्हुनि सां ख़ुशि रवैयो बि आहे। मजस केतिरियूं ई ख़ूबियूं आहिनि जंहिं ते ॻाल्हाइबो त राति गुज़री पवंदी। हुननि वधीक चयो त डॉक्टर आबिद मज़र खे ॾिसी सदाईं उत्साह मिलियो आहे। खेसि दुआगो आहियूं त सदाईं अहिड़ो हज़ार बहारूं माणे। डॉक्टर आबिद मज़र संदसि सालगिरह जो प्रोग्राम रखण ते सिंधी अदबी संगत मलिर शाख वारनि जो शुक्रियो अदा कयो। आख़िर में सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। कैमरा टीम सां गॾु सैयद सजाद शाह, सोच टीवी, कराची।